सरहद में सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान मार कपा ऐं कमनि जे नए ज़रिए तहक़ीक़ी इदारे जी इमारत जो इफ़्तिताह करे छॾियो। सरहद में कपा ऐं कमनि जे ज़रिए तहक़ीक़ाती इदारे जी नई तहमीर थियल इमारत जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिं तक़रीब जो ख़ासि महिमान सूबाई वज़ीर ज़रायत सरदार मोहम्मद बख्श खान मार हो, जंहिं रिबन काटे इमारत जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते सेक्रेटरी एग्रीकल्चर सोहेल अहमद कुरैशी, DG एग्रीकल्चर रिसर्च मज़हरुद्दीन कीरियो, DC घोटकी सैयद मोहम्मद अली शाह, PP तरक़ी सदर मीर हमज़ा खान सदरानी, समाजी अॻुवान चीफ अहमद अली मलिक, हाजी मोहम्मद मर ऐं ॿियनि अहम सियासी तोड़े समाजी माण्हुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ज़रायत सरदार मोहम्मद बख्श मार ख़िताब कंदे चयो त ज़रायत पाकिस्तान जी मैशियत में करंगी ऐं हॾी जो दर्जो रखे थी ऐं ज़रिए तहक़ीक़ जी वधारे सां न रुॻो फ़सलनि जी पैदावार में वाध थींदी, पर मक़ामी आबादगार बि आलमी मार्केट सां अहम हांग थी सघंदा। हिन वधीक चयो त घोटकी ज़िले में ज़रायत लाइ वॾी सघ मौजूदु आहे ऐं नए ज़रिए तहक़ीक़ाती मर्कज़ सां मक़ामी आबादगारनि खे जदीद ज़रिए तकनीक ऐं तहक़ीक़ मां फ़ाइदो वठण जो मौक़ो मिलंदो, जेको मुस्तक़बिल में संदन आमदनी वधाइण में मददगार साबित थींदो। मां इंशाअल्लाह ताला पहिरों तव्हांखे ॿुधायां त असां पंहिंजो हिते इंस्टीट्यूट जी इफ़्तिताह करे आया आहियूं, जेको त पंहिंजे कॉटन ऐं शुगर केन लाइ रिसर्च इंस्टीट्यूट, जंहिंजी तमामु घणी ज़रूरत हुई, छो त शुगर केन बि डिटेरिएट थिए थो विद टाइम। ऐं हिते तव्हां ॾिसो था त केतिरियूं पंहिंजो इंडस्ट्रीज़ आहिनि, शुगर मिल्स आहिनि। इन लाइ असां चाहियूं था त असां प्रॉपर तरीक़े सां माण्हुनि खे गाइड बि कयूं ऐं जेके ख़ासि तौर ते जेके पंहिंजा हारी ज़मीनदार शुगर केन जेको करनि था, उनजी यील्ड खे कीअं वधाइणो आहे, या वरी उन में जेकी बीमारियूं आहिनि उन्हनि सां कीअं विढ़णो आहे, या उनखे पंहिंजो जेको आहे सुक्रोस लेवल कीअं वधिबो, ऐं मिलनि खे जीअं ओवरऑल हिकिड़ी चेन आहे न, त कीअं माण्हू उन मां फ़ाइदो खणनि। उन सां गॾोगॾु जेको आहे ऑब्वियसली हारी कार्ड जो असां अॼु इहो रजिस्ट्रेशन जो प्रोसेस जेको आहे उहो तव्हांखे मां उते पूरो गाइड कंदुमि। बाक़ी अॼु जेको असांजो एग्री मेलो आहे, इन में तव्हां ॾिठो त केतिरो हे हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल सां त तमामु इहा शइ ज़रूरी हुई त हिते पाण गाइड बि कयूं पंहिंजे फार्मर्स खे ऐं उन्हनि खे फैसिलिटेट बि कयूं। त अॼु असां हिकिड़ी पूरी चेन तव्हां ॾिठी आहे त ठाही आहे, रिसर्च बि थिए थी, गॾोगॾु तव्हांजो हिते माण्हुनि खे ट्रेन बि कयो वञे थो, कैपेसिटी बिल्डिंग ते कमु कयो वञे थो, ऐं गॾोगॾु उनखे फैसिलिटेट कीअं करिणो आहे, उहो बेनिफिट कीअं हासिलु करनि, उहो भले वेजिटेशन में हुजनि, ऑर्चर्ड्स में हुजनि, मेजर क्रॉप्स में हुजनि, माइनर क्रॉप्स में हुजनि, या उन सां गॾोगॾु असांखे वरी पोइ फार्म टू मार्केट उन्हनि जी कनेक्टिविटी खे बि करिणो आहे, उनखे बि ॾिसणो आहे। त हे मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो लॉन्ग ड्यू हे पंहिंजे हिन ख़ासि तौर ते जीअं मां ॿुधायुमि तव्हांखे, जेको असां हाणे इंस्टीट्यूट जी इफ़्तिताह करे आया आहियूं रिसर्च जी, उहो वन ऑफ इट्स काइंड पंहिंजो हिते सिंध जे हिन तरफ़ पहिरियों इहो इंस्टीट्यूट आहे, त इहे वॾी अचीवमेंट।